मटियारी वेझो ताजपुर में एरीकेशन खाते जे अमलदारनि खिलाफ़ सवे मक़ामी ज़मींदारनि ऐं हारियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ अॻवाननि नवाब अयूब लगारी, नवाब हुसैन लगारी, नवाब अज़फर लगारी, ग़ुलाम क़ादिर समूह, लियाक़त अली समूह, शेवो मेघवाड़, रामू वीरजी ऐं ॿियनि मीडिया जे आॾो दाहींदे चयो आहे त एरीकेशन खाते जे अमलदारनि वॾनि ज़मींदारनि सां मिली भगत करे सिर्फ़ असांजे वाटर नंबर 8 फ़तेह मोरी ते कार्रवाई कई आहे, जिते हिननि खे प्लेट लॻाइणी हुई, पर हिननि उते रूल लॻायो आहे। हुननि जो चवणो हो त बाक़ी ॿियनि 62 ज़मींदारनि खे खुली छूट ॾिनी वई आहे, जंहिंसां असांजो हक़ मरी वेंदो, असांखे असांजो हिसो जो पाणी न मिली सघंदो, असीं मुआशी तौरु तबाह थी वेंदासीं। एरीकेशन खाते जे अमलदारनि पंहिंजो खीसो गरम करण ख़ातिर असांजो मुआशी क़त्ल करे रहिया आहिनि। होॾां एरीकेशन खाते जे XCN शुएब समूह खे मीडिया ॿुधायो त असां ख़बरुनि में इश्तिहार जारी कयो हो, जंहिं बाद असां कार्रवाई करे रहिया आहियूं। असां कोर्ट जे हुकुम ते कार्रवाई कई आहे। ॿिए तरफ़ मीडिया जी टीम जॾहिं ॿियनि वाटरनि ते पहुती, उते का बि कार्रवाई नज़र न पे आई। मीडिया जे पहुचण बाद SDO अब्बास उमराणी अमले सां करे पहुतो, जिते मीडिया जे नुमाइंदनि खे धिका ॾींदे कवरेज खां रोकण जी कोशिश पिणु कई वई।